हीअ मस्जिद अक्सा न आहे पर हीअ मस्जिद अक्सा आहे। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं मीडिया मस्जिद अक्सा जे बारे में ॻाल्हि कंदी आहे त ही फोटू छो ॾेखारींदी आहे? उहो उन लाइ त इसराइल चाहे थो त असुली मस्जिद अक्सा खे ख़ामोशी सां डिस्ट्रॉय करे उन जाइ ते रॉक ऑन ऑफ डूम जो फोटू ॾेखारे चवंदा त तव्हांजी मस्जिद अक्सा बिल्कुलु महफ़ूज़ आहे। पर हीअ उन दौरान मस्जिद अक्सा खे ढाहे उन जाइ ते टियों टेम्पल माउंट ठाहिणु चाहिनि था। यहूदियत जे अक़ीदे मुताबिक़ अगरि मसीहा जो दौर वापसि आणिणो आहे त टियों टेम्पल माउंट ठाहिणो पवंदो। उते तव्हां सभई सोचींदो त मसीहा जो दौर वरी छा आहे? त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जीअं असां मुस्लमाननि जो अक़ीदो आहे त इमाम महदी वापसि ईंदो, सेम ई उन तरह सां यहूदियत जो बि अक़ीदो आहे त टियों टेम्पल माउंट ठाहे मुकमिल कंदासूं त मसीहा यानी हज़रत ईसा वापसि ईंदो ऐं हू पूरी दुनिया खे हिकु करे छॾींदो। ऐं इसराइल उन इंतज़ार में आहे ऐं ईसाई मज़हब वारा उनखे एंटी क्राइस्ट चवनि था ऐं असां पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ दजाल। ऐं तव्हांखे ही जेको ओपन एरिया ॾिसण में अची रहियो आहे इनखे अल अक्सा कंपाउंड चयो वञे थो। उन कंपाउंड में 5 अहम शयूं आहिनि। हिकु मस्जिदुल क़िबला, ॿी डोम ऑफ दी रॉक, टियों मस्जिदुल बुराक, चौथों मुसला मरवानी ऐं 5हीं जॻह मीनार आहे। हीअ रियल मस्जिद अल अक्सा आहे। हिन सचाईअ खे एतिरो फैलायो जो हर अणॼाण माण्हू ताईं पहुची सघे।